सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। श्रीकृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। बोलिए श्याम सुंदर भगवान की जय। बोलो ग्यारस माता की जय। एकादशी विर्त जो फल हर महीने में 2 ग्यारसियूं ईंदियूं आहिनि। असांजे ऋषियुनि इन्हनि ॿिन्ही ॾींहंनि में अन्न खे छॾे फल आहार करण जो ॾाढो चङो नियम ठाहियो आहे। उन्हनि जो ख़ासि उपदेश इहो हो त पेट में जो रोज़ अन्न वञे थो, जठरा अग्नि जेका उन्हनि खे पचाए थी, तंहिंखे कुझु आराम ज़रूर मिलणु घुरिजे। इन्हीअ लाइ असांजे महात्माउनि हर महीने में 2 भेरा ग्यारस जो विर्त रखी भोजन बंदि निराहार जो नियम मुक़ररु कयो, जंहिं करे शरीर सदाई तंदुरुस्त ऐं निरोग चङो भलो रहे थो। भगवान श्री कृष्ण पंहिंजे पवित्र मुखारविंद सां ही वचन चया आहिनि त विर्त रखण सां मन जो मैल दूर थिए थो ऐं जन्म जन्म जा कयल पाप ईअं भस्म थी वञनि था जीअं बाहि में काठियूं जली भस्म थी वेंदियूं आहिनि। न रुगो एतिरो पर ईश्वर जो साक्षात दर्शन बि थिए थो। विर्त रखण जी विधि। विर्त रखण वारे खे घुर्जे त सुबुह सवेर उथी ॾंदण ऐं सनान पाणी करे श्री विष्णु भगवान जो पूजन करे, तिलक चाड़े, तुलसीअ जी माला गिचीअ में पाए, अगरबत्ती या ॿी का सुगंधित धूप जलाए, दीपक ॿारे, भोग लॻाए, तंहिंखां पोइ भॼन भाव सां हरि कीर्तन ऐं भगवान जी आरती करे, सॼो ॾींहुं मन खे एकाग्र रखी कथा वार्ता में वक़्तु गुज़ारे। अधर्मी, पाखंडी, कुपात्र, नास्तिक ऐं निंधणकनि नीचनि जो भुली बि संग न कजे। शांतीअ में रहिजे, पर जेकॾहिं ज़रूरी कार्यवश लाचार वञणो या ॻाल्हाइणो पवे त सुबुह सवेर सिज देवता जो दर्शन करे छॾिजे। राति बिरात थिए त हरिअ जा गुणानुवाद ॻाइजनि, जागरण कजे। उन्हनि जो बि वॾो महात्म आहे। 12 ॾींहं उथी नितनेम करण खां पोइ हिकु वेद पाठीअ खे खाराइजे या अतिथीअ खे भोजन कराइजे। कुझु सीधो सामान दान करे पोइ विर्त छोड़णु घुरिजे। जेको मनुष्य अहिड़ीअ तरह करे थो तंहिंखे यज्ञ जहिड़ो फल मिले थो। जेको मनुष्य फल आहार करे थो तंहिंखे विर्त जो फल मिले थो। 11 ॾींहं जेको बि दान कजे सो हमेशह सुपात्र ब्राह्मण ऐं घुर्ज वारे खे ॾियणु घुरिजे, छो त सुपात्र ब्राह्मण खे दान ॾियण करे मन घुरियो फल प्राप्त थींदो आहे। दान कंदड़ हिन लोक तोड़े परलोक में आनंद भोगींदा आहिनि। तंहिं करे दान ज़रूर करणु घुरिजे। कुपात्र खे दान ॾियणु ॼण त कलर ते ॿिज छटणु आहे। तंहिं करे सोचे समझी दान कजे। फल आहार करण महिल कूंडो भरे खाइजे, इहो वाजिब नाहे। तमामु थोड़ो फल आहार कजे।
न को पेड़ा बर्फियूं बादामियूं रेवड़ियूं किशमिश ड्राखा आदिक गरा खाधा खाई पेट नक ताईं पूर करे पोइ बि चवे थो त भाई मूं अॼु विर्त रखियो आहे। जेसी ताईं पंहिंजे ऋषियुनि मुनियुनि जे रीत मूजिब आचार वहिंवार न कबो तेसी ताईं असांजो देश उन्नतीअ जे ॾाके ते चढ़ी न सघंदो। तंहिं करे भारत जे हर हिकु नर नारीअ खे हीउ ग्यारस जो विर्त श्रद्धा ऐं प्रेम पूर्वक रखी सुर्ग ॾांहुं वञण जो पहिरियों ॾाको ज़रूरु ठाहिणु खपे। ग्यारस जो असुलु मतिलबु आहे 5 ज्ञान इंद्रियूं ऐं 5 कर्म इंद्रियूं उन्हनि खे पंहिंजे वस में रखणु। मन ॾाढो चंचल आहे, उन्हीअ खे वस करणु का सवली ॻाल्हि नाहे। ग्यारस विर्त रखण करे मन पवित्र थिए थो, मनुष्य जा ख़्याल सुधरनि था ऐं इंद्रियूं शुद्ध थियनि थियूं। धर्मात्मा मनुष्य खे घुर्जे त कृष्ण पक्ष ऐं शुक्ल पक्ष जे ॿिन्ही ग्यारसुनि में भेद भावना न रखे। अचो त हाणे ग्यारस जी कथा ॿुधूं। षटतिला ग्यारस श्री पद्म पुराण जे उत्तराखंड सुफ़े 651 में युधिष्ठिर भगवान श्री कृष्ण जन खां पुछनि था त हे मधुसूदन, हाणे कृपा करे ॿुधायो त माघ महीने जे कृष्ण पक्ष में कहिड़ी ग्यारस थींदी आहे। योगेश्वर भगवान श्री कृष्ण चवण लगा त हे युधिष्ठिर, हीअ ग्यारस माघ महीने जे कृष्ण पक्ष जी एकादशी तिथीअ ते थींदी आहे, जेका सभिनी पापनि खे नाश करण वारी षटतिला नाले सां मशहूर आहे। हिन पाप नाश करण वारी ग्यारस जो विर्त सभिनी विर्तन में उत्तम धन दौलत विद्या ऐं जस ॾियण वारो आहे। मुनि पुलस्त्य दाल भय खे चवण लगा त हिन मृत्यु लोक में आयल प्राणी पंहिंजे जीवन में घणेई पाप कर्म कंदो आहे। इन करे जीव खे खपे त माघ महीने में सुबुह सवेरे स्नान करे श्री विष्णु भगवान जी पूजा करे सॼो ॾींहुं विषयनि खां पासो थी करे श्री कृष्ण नाम जो जाप करे, रात जो जागिरतो करे, होम करे, चंदन कपूर नैवेद्य आदिक सां श्री हरि परमात्मा जी पूजा करे ऐं परमात्मा खे वेनती करे त हे प्रभु, तव्हां दयालु आहियो, असां दीनहीन जीवन जा सहारा आहियो, तव्हांखे बारंबार नमस्कार आहे। हिन ॾींहुं ब्राह्मण खे पाणीअ जो मटको, छटरी, जूतो ऐं वस्त्र दान करे, थी सघे त पंहिंजे सख अनुसार गांइ दान करे। तिर दान करण जो बि वॾो महात्म आहे। अन्य शास्त्रनि में इन बाबति हिकु कथा ईंदी आहे। पुरातन काल में मृत्यु लोक में हिकिड़ी ब्राह्मणी थी गुजरी आहे, जा तमाम घणी भक्त्याणी हूंदी हुई, सभिनी देवताउनि जी पूजा कंदी हुई, घणा विर्त रखण करे पंहिंजो शरीर सुकाए छॾियो हुयाई, पर सॼी उमिरि में ब्राह्मणनि ऐं यतीमनि खे कॾहिं बि अन्न जो दान न कयो हुयाई। हिकिड़े ॾींहुं भगवान दिलि में ख़्यालु कयो त हिन ब्राह्मणीअ खे अन्न दान करण जो उपदेश ॾिजे। इहो वीचार करे जोगीअ जो भेख बणाए मृत्यु लोक में आयो ऐं हथनि में खपर ऐं झोली खणी उन्हीअ ब्राह्मणीअ वटि आयो। ब्राह्मणीअ कावड़ में अची जोगीअ जे खपर में हिकिड़ो मिटीअ जो गोड़ो खणी विधो। भगवान बि माठ करे उहो मिटीअ जो गोड़ो खणी आसीस ॾींदो हलियो वियो। कुझु ॾींहंनि खां पोइ जॾहिं उन ब्राह्मणीअ शरीर छॾियो, तॾहिं विर्तन नेमन ऐं ॿियनि पुञनि जे प्रताप करे उहो वैकुंठ में वई। ब्राह्मणीअ मिटीअ जो गोड़ो दान कयो हो, तंहिं करे उन्हीअ खे हिकिड़ो सुंदर महिलात रहण लाइ मिलियो, पर उन सुंदर महिलात में का बि खाधे पीते जी शइ कान रखियल हुई। तंहिं करे तमामु व्याकुल थी परमेश्वर खे ॿाॾाए चवण लॻी त हे प्रभु, मूं तव्हांजी एतिरी पूजा कई, एतिरा विर्त नेम रखिया, उन्हीअ भक्तीअ जे बदिले अफ़सोस जो हिन सुञे महिलात में मां बुख थी मरां। उन्हीअ जी इहा वेनती ॿुधी भगवान दर्शन ॾेई चयुसि त हे मांभणी,
मृत्यु लोक में रही तो पंहिंजी सॼी उमिरि में अन्न जी हिक मुठ बि दान न कई हुई। तंहिं करे तोखे हिते अन्न किथां मिलंदो? तो मिटीअ जो घोड़ो दान कयो हो, जंहिंजे बदिले तोखे इहो मिटीअ जो महिलात मिलियो आहे। हाणे तूं शटतला 11 जो विर्त विधीअ पूर्वक सचे निश्चय सां रख त तुंहिंजा सभई दुख दूर थी वेंदा। भगवान जे आज्ञा मूजिब ब्राह्मणीय विधीअ ऐं सचीअ भावना सां 11 जो विर्त रखियो, जंहिं करे वरी सुर्गलोक में सभु तरह जा सुख माणण लॻी। हिन पापनि जे पाड़ पटण वारी 11 ॾींहुं जेको मनुष्य दान पुण्य करे थो सो सदाई अरोगी रहे थो ऐं शरीर जो दुख कॾहिं बि नथो ॾिसे। भगवान जी उपासना करण करे मनुष्य कंगालपणे ऐं ग़रीबीअ खां परे रहे थो। हिन 11 ॾींहुं तिर दान करण जो वॾो महत्व आहे। उहो मनुष्य सभिनी पापनि खां छुटी परम गति पाए थो। तंहिं करे हर कंहिं मनुष्य खे घुर्जे त हिन 11 जो विर्त रखी पंहिंजो जन्म सफलो करे। बोलो श्री 11 माता की जय, श्याम सुंदर भगवान की जय। अचो त हाणे मिली करे आरती कयूं। ओम जय 11 माता मैया, जय 11 माता। जेको तुझो विरत रखे थो, जेको तुझो विरत रखे थो, फल उन सब पाता। ओम जय 11 माता। श्रद्धा रखी जो तोखे मनाए, प्रसन्न थिए दाता मैया, प्रसन्न थिए दाता। तन मन जा दुख दूर करे सब, तन मन जा दुख दूर करे सब, चित चरणन लाता। ओम जय 11 माता। पर उपकारी सदा प्यारी, गुण वेदन गाता मैया, गुण वेदन गाता। कृपा करे तू भगतन साथी, कृपा करे तू भगतन साथी, पंहिंजा गंढी नाता। ओम जय 11 माता। जय जय तुझी ओटवतिया, बेटी जम खाता मैया, बेटी जम खाता। लोक तोड़े पर लोक बिन्ही में, लोक तोड़े पर लोक बिन्ही में, तू विधाता। ओम जय 11 माता। कथा बुद्धि जो ध्यान धरे तो वने रंग राता मैया, वने रंग राता। दासु दासी शरण में आयो, दासु दासी शरण में आयो, सफल कजाए यात्रा। ओम जय 11 माता। ओम जय 11 माता मैया, जय 11 माता। जेको तुझो विरत रखे तो, जेको तुझो विरत रखे
श्री ग्यारस माता की श्याम सुंदर भगवान की परिकल्पना ऐं तैयार कंदड़ साईं मुरलीधर उदासी, रायपुर, छत्तीसगढ़। स्वर ऐं संगीत साईं गुरमुखदास, सिंधु वाणी स्टूडियो, इंदौर, मध्य प्रदेश।